पॉपुलेशन वेलफेयर खाते घोटकी पारां यूसी जरवार जे ॻोठ मोहम्मद मुराद बोज़ार में एक रोज़ा सेहत मेले जो इनइक़ाद कयो वियो। सेहत मेले जो इफ़्तिताह डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिसर असगर अली सोलंकी उस्ताद अरबाब अली बोज़ार जन कयो। सेहत मेले में मुख़्तलिफ़ ॻोठनि जे औरतुनि ॿारनि वॾे अंग में शिरकत कई, जिते मेले में शरीक फैमिली वेलफेयर वर्कर्स आयल औरतुनि ऐं ॿारनि जो मुफ़्त में तिबी मुआइनो करे खेनि मुफ़्त में दवाऊं फ़राहम कयूं। सेहत मेले खे ख़िताब कंदे डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिसर असगर अली सोलंकी चयो त सेहत मेला मुनक़िद करणु हितां जे ग़रीब अबोज माण्हुनि खे फैमिली प्लानिंग मुतलिक़ ॼाण ॾियणु ऐं फैमिली प्लानिंग जे तरीक़नि खां खेनि मुस्तफ़ीद करणु आहे। सेहत मेले खे गुलहसन महर, मुख्तियार अहमद लुंड, अरबाब अली बोज़ार, अब्दुल बासित लाको, हसनैन शाहरुख, सिकंदर अली सूमरो, बशीर अहमद लाशारी, अल्लाह वसायो वसीर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। सेहत मेले में 200 खां मथे औरतुनि जो तिबी मुआइनो करे खेनि मुफ़्त में दवाऊं फ़राहम कयूं वयूं।